तव्हां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कराची जे गेस्ट हाउसिस में छोकिरियुनि खे जिस्म फरोशी लाइ विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। सिंध हाई कोर्ट में SHO गिज़री तनवीर मुराद जी मौतली ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी। हाई कोर्ट ज़िले अदालत पारां SHO खे मुअतल करण जे हुक्म ते अमल दरामद रोके छॾियो। अदालत एडिशनल IG कराची खे मामले जी जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे। SHO तनवीर मुराद ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि ते छोकिरी जे ज़ाहिरी में लापरवाही जो इल्ज़ाम हयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फ़ी चांडियो। जी ज़ुल्फ़ी, हिन मामले जे हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कराची जे गेस्ट हाउस में छोकिरी खे जिस्म फरोशी लाइ विकिणण जे इंकशाफ वारे मसइले ते अॼु ज़िलई अदालत जेको आहे सो SHO तनवीर मुराद ऐं गिज़री SHO तनवीर मुराद ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि खे मुअतल करण जो हुकुम ॾिनो हुयो। उन ते SHO तनवीर मुराद अॼु हाईकोर्ट दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। सिंध हाई कोर्ट ज़िले अदालत पारां SHO खे मुअतल करण जे हुकुम ते अमल दरामद रोके छॾियो आहे। अदालत एडिशनल IG कराची खे मामले जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। SHO तनवीर मुराद ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि ते छोकिरी जी ज़ाहिरी ऐं में लापरवाही जो इल्ज़ाम हुयो। ज़िलई अदालत जे हुकुम ते गिदरी थाणे जे SHO समेत ॿियनि खे मुअतल कयो वियो हुयो। SHO जे वकील चयो त लाहौर मां मुतासिर छोकिरी खे पंहिंजी भेण विकिरो करण लाइ कराची वठी आई हुई, जंहिंखे अलमुर्तज़ा गेस्ट हाउस तरफ़ां जिस्म फरोशी लाइ विकिरो कयो वियो हुयो। ज़िलई अदालत गिदरी पुलिस खे छोकिरी खे बाज़ाब करण जो हुकुम ॾिनो हुयो। दरख़्वास्त जे वकील दायद नारेजो चयो त मुतासिरा छोकिरी पाण पुलिस स्टेशन पहुती हुई, जंहिं बाद खेसि वुमेन प्रोटेक्शन सेल मुंतक़िल कयो वियो हुयो। छोकिरी जी बाज़ियामी में नाकामी ते डिस्ट्रिक्ट साउथ कोर्ट जेको आहे SHO ऐं ॿियनि खे मुअतल करण ऐं जांच जो हुकुम ॾिनो हुयो। दरख़्वास्त वकील दायद नारेजो चयो त इंक्वायरी खां अॻु कीअं चई सघिजे थो त SHO फ़र्ज़ निभाइण में नाकाम रहियो आहे। जांच जे मुकमल थियण ते हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। सिंध हाई कोर्ट SHO जे मुअतली वारे हुकुम ते अमल दरामद रोकींदे जांच मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फ़ी अपडेट करण लाइ।